गौसपुर मां नारायण नाज़ ऐं बरकत भईयो जी रिपोर्ट मूजिब त गौसपुर लॻ 7 साल अॻु ॻोठ नसीर ख़ान भईयो जो रहवासी 7वीं क्लास जे स्कूली शागिर्द नादिर भईयो जे खून सां इंसाफ़ न थियण ते मक़तूल जी अमड़ मसमात शहूरा रफ़ीक भईयो मक़तूल जे भाउ वहाब ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जो मुतालबो कयो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया अॻियां दाहिंदे चयो त 7 साल अॻु नींगर नादिर भईयो स्कूल वियो त वापसीअ ते जवाबदार अरसला भईयो रिज़वान जंगल भईयो ऐं ॿियनि जवाबदारनि मुबैना तौरु अगवा करे बदफ़ैली करण बाद कुहाड़ियुनि सां गभा करे ॻोठ कियास ख़ान भईयो में पोल्ट्री फार्म भरिसां पूरे छॾियो हो। हिकु हफ़्ते बाद चिचड़ लाश हथ आयो हो जंहिंजो केस दुरानी महर थाणे ते दाख़िल कयो वियो हो। कातिल धुर पुलिस ऐं वकीलनि खे गरी रिश्वत ॾेई फरियादी पीड़ितनि खां ख़ाली पननि ते फिंगर हणाए कोर्ट में राज़ीनामो पेश करे छॾियो हो। मुसलसल एहतिजाज रिकॉर्ड करण बाद रेंजर्स जी विंग कमांडर ऐं एसएसपी कश्मीर रोहल खोसो पारां नोटिस वठी दुरानी महर थाणे जी पुलिस खे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो हुकुमनामो जारी कयो आहे। पर हिन वक़्त ताईं दुरानी महर थाणे जी पुलिस जवाबदारनि खे सोघो नाहे करे सघी, जेका असां सां सरासर नाइंसाफ़ी आहे। मुज़ाहिरीन एसएसपी कश्मीर डीआईजी लाड़काणो तोड़े आईजी सिंध खां मुतालबो कयो त मक़तूल नादिर भईयो जे कातिलनि खे गिरफ़्तार करे क़तल केस ॿीहर खोले हलायो वञे।